असांजे नाले था चओ न पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे पेट भरियो पंहिंजा वरी चओ असांखे तो जेको बि हिते कमु कयो आहे सो मूंखे ख़बर आहे छा पियो करी छा न पियो करी मथो इलेक्शनूं अचनि पियूं ऐं मां सभिनी दोस्तनि खे इहा महिरबानी करे अर्ज़ु बि कंदुसि त को सुठो माण्हू चूंडियो को वॾेरो न चूंडियो जेको सम्झो त भई इन वॾेरो को छा टिजो था छा वोट त असांखे तव्हां ॾिनो तव्हांजी महिरबानी मां तव्हां सां गॾु आहियां वॾेरो तव्हांखे कुझु बि कोन कंदो तव्हां मुड़ुस थी बीहो जीअं बीठा हुयो हाणे थोरी अञा वधीक हिमत करे बीहो जेको चवंदा बंबा ॾेरा दोस्तनि जा नाला नथो वठासीं बंबा ॾेरा त असांजी पोलिंग आहे अरे बा तव्हांजी छाजी पोलिंग आहे पोलिंग त वोटनि जी आहे ग़रीब माण्हुनि जी आहे पेरनि उगाड़नि जी आहे तव्हांजी हुजे हा त मूंखे खटी वञो आहे न बंबा ॾेरा ई कोन खटी त फरीदाबाद तां गाॾो कढंदो सोशल मीडिया ते बिशनाए बि शुरू हिन इलेक्शन में संजाऊं से घोड़ा अचूं त अॻियों बीठा सही कम ही कम लख जी लानत अथव बूथ में शर्म कोन थो अचेव हे रिंग बंदि कंहिं ॾिनो तव्हां ॾिनो ही BHK हिन RSC कंहिं ॾिनी तव्हां ॾिनी साईं शकील शाह वेठो आहे त गैस जा पैसा उहे हींअर तव्हांजे स्कूलनि ते ख़र्च पिया थियनि ऐं उहे स्कूल अलॻि पिया ठहनि तव्हांजा रोड ही तव्हांजी वाटर सप्लाई स्कीम तव्हांजी ही मोरी तव्हांजो ही जेके ॻोठ वीचारा हितां अची वञी न सघनि असां ई वेंदा हुआसीं त चवंदा हुआसीं त हाणे हेॾे अलाह पनाह ॾे असांजे पासे को मरे बाक़ी हेॾे केरु न भरे अहिड़ी हालत हूंदी ग़रीबनि सां हाणे आराम सां अचूं था वञूं था परवाही कान्हे एतिरा साल जो ही रहिया इक़्तिदार में त हुननि छा कयो हिकिड़ो ॿुधाए मोरी का ठाराई अथई हिननि 4 सालनि में कंहिंखे को नलको ॾिनो अथई कंहिंखे का मशीन ॾिनी अथई बाक़ी पंहिंजा पेट सेक्रेटरी हे पाण में मिली इनशाला अलाह ख़ैर कंदो त इहो हिसाब किताब मां ज़रूरु वठंदुसि इहो तव्हां सां वाइदो करे थो वञा बाक़ी बि जेके कम रहियल आहिनि इनशाला पीपल्स पार्टी कंदी भाउ गुलाम मुस्तफ़ा चयो गैस बिजली जेकॾहिं हुजे हा सिंध गवर्नमेंट सां त मां तव्हां सां हींअर ई वाइदो कयां पर इनशाला 3 ॾींहंनि में बिलावल भुट्टो साहब बि प्राइम मिनिस्टर थींदो ऐं पोइ वाइदो आहे त तव्हांजी